छा मामलो अब्दुल खालिक तव्हां प्रेस क्लब पहुता आहियो? मुंहिंजो मामिलो आहे 2 साल 3 थिया आहिनि। मां उते रोड ते वेठो रहियां। मां नवी छर नौकिरी जो ॿोली करे हो, क़ुर ते हथ बि रखी हो। अॼु तलक ताईं न मूंखे नौकिरी मिली आहे, न को मूंखे मुआवज़ो मिलियो आहे। नौकिरियूं जेकियूं वठे थो विकिरो करे थो। अवां हाणे पाण वाखे हिते माण्हू ॿुधाइनि था विकिरो करे थो। बिल्कुलु मारी खे इंतिज़ामिया गुज़ारिश कंदासीं, बराए महिरबानी असांजूं नौकिरियूं नवीद खे न ॾिए। नवीद विकिरो करे थो, असांखे पंहिंजो हक़ु ॾिए। हक़ु न ॾींदो त रोट बोट बिल्कुलु बंदि आहे। अॼु खों रोट बंदि आहे, सफ़ा मां वापसि करे आवां। अच्छा। रोट बि न ठाहिण ॾिनुमि, पुल बि न ठाहिण ॾिनुमि। माड़ी केस में तव्हांजी ज़मीन आई आहे? जी ज़ाती नवी ज़मीन आहे, 30 फुट में 2 खजूं बि आहिनि। अच्छा। कणक जा बि पैसा मां न आहिनि वरिता। रिकॉर्ड चेक करे अहमद साहब, भले रिकॉर्ड चेक करे, जे मां वटि को साबूत आहे पैसनि जी चेक आहे का बि आहे, मां साबूत कनि। केतिरो टाइम थी वियो आहे? जी केतिरो टाइम थी वियो आहे? 2 साल थी विया आहिनि साईं। अच्छा, हा, 2 साल में तव्हां आसरे में रहिया आहियो? जेको आसरनि ते वरी अच्छा। अरशद साहब आयो, सदाकत साहब आहे, उन्हनि जो चवण आहे त रिकॉर्ड चेक कयूं। मुंहिंजो कुझु कोन लिखत थी। मूंखे चवनि बाबा तोखे रोज़ी लाईंदासीं, नौकिरी बि ॾींदासीं। मां चयो ठीकु आहे। हाणे उहो जंक्शन ठही आहे, हर ॻाल्हि थी आहे। हाणे नौकिरियूं उहे नवीद खे ॾियनि था, नवीद विकिरो करे थो। अॼु खों बिना न डिक्सन जो कमु केतिरो विकिरा कयो नवीद नौकिरी माड़ी केस जो? 4 त विकिरो करे चुको आहे। अच्छा जी हाणे ये ख़बर आहे केतिरे में विकिरा कई अथसि? जी हिकु नौकिरी केतिरे में विकिरो कई अथसि? 40 लख 50 लख वरितो अथई। अच्छा। हाणे उहे माण्हू माड़ी केस में काहे वञे थो, ही ज़मीन जो मालिक आहे। केरु ज़मीन जो मालिक न आहे। 2 साल थिया आहिनि। जंहिंखां पुछनि मां पाण ज़मीन जो मालिक आहियां। मुंहिंजी ज़मीन भाइनि खां बि जुदा हुआ, मां बि मुंहिंजी ॿी आहे। तव्हां छा चवंदा चाहियो? अलाए न ग़रीब जो हक़ु आहे। 2 साल थी विया आहिनि, ग़रीब वहिंवार नथा कनि, न कंपनी करे थी, न नवीद करे थो। वाठा अचनि था साईं, नाहक ते आहे। नाहक ते ग़रीब कोन्हे, हिन जो हक़ु आहे, हक़ु हिनखे ॾिनो वञे। अच्छा। हा भाउ चवां हक़ु जे बीहे त ठीकु आहे, जे न बीहे त वीचारो हले। बसि मां उछो हलियो वञे। तव्हां छा मुतालबो हाणे? मूंखे पंहिंजो हक़ु, नौकिरी बि ॾिनी वञे, ज़मीन जी पेमेंट बि ॾिनी वञे। भले रोट बि ठाहिनि, पुल बि ठाहिनि, कमु बि कनि। जेको तोसां माड़ी केस वाइदो कयो आहे उहे तव्हांखे पूरो कनि पोइ तव्हां? सदा हर कमु हलाइनि। अच्छा। बिल्कुलु जे माड़ी केस इंतिज़ामिया वाइदो वफ़ा न करे पोइ हर शइ बंदि रहंदी। नवीद जे चवण ते न खुलंदी। अच्छा। बिल्कुलु नवीद जे चवण ते न खुलंदी। इहा गारंटी आहे अॼु खों अॻियां। बसि